कारूंझर जी फितरी सूअं खे कटे ख़त्म करण जी कोशिश करण खिलाफ़ चंबड़ में सिविल सोसाइटी तरफां रैली कढी वई। चंबड़ प्रेस क्लब खां शुरू थियल रैलीअ में सिविल सोसाइटी समेत सहाफ़ियनि ऐं सियासी समाजी अॻवाननि वॾे अंग में शिरकत कई। बाद में प्रेस क्लब आॾो मुज़ाहिरो कयो वियो। अॻवाननि ख़िताब कंदे चयो त कारूंझर जबल खे मुख़्तलिफ़ कंपनियूं ऐं ठेकेदार कटे क़ीमती पथर खणी रहिया आहिनि। हुननि चयो त कारूंझर जबल खे तबाह करणु बंदि कयो वञे, ॿी सूरत में सॼी सिंध जा माण्हू हिन तारीख़ी विरसे खे बचाइण लाइ रोडनि ते निकिरी ईंदा। नंगर पार्कर में पत्थर तोड़ण वारो कमु हली रहियो आहे। नाइंसाफ़ी आहे, सरासर नाजाइज़ी आहे। नंगर पार्कर हिकु सिंध जो सूंह आहे। कारूंझर जबल आहे, उनखे कटाई करणु बंदि कनि। अगरि ईअं करिणो आहे त पोइ तव्हां वञी कोहमरी या जबल बि कटियो न, रुगो सिंधी जो छो या यतीम कानून आहे या जबल तोड़न जी साज़िश करे रहिया आहिनि। सो इहा असां सिंध हुकूमत ऐं पाकिस्तान जी गवर्नमेंट खां असां मुतालबो कयूं था त इहा जबल तोड़ण बंदि कयो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।